पाकिस्तान में आम चूंडुनि जे नतीजनि जो ऐलान थी रहियो आहे ऐं इन तहत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हिमायत रखंदड़ आज़ाद मेंबरनि जी अक्सरियत आहे। इहो अंग एतिरो वधीक आहे जो ईंदड़ हुकूमत जूं अध खां वधीक सीटूं हासिल करे सघनि था। इन जो मतिलबु इहो आहे त इन्हनि जो ई फ़ैसिलो ईंदड़ हुकूमत जी शिकिल सूरत ते असरअंदाज़ थींदो। इलेक्शन कमीशन जे जारी कयल नतीजनि मूजिबि क़ौमी असेंबली जी 122 हतमी नतीजनि मूजिबि खटींदड़ मेंबरनि में 49 आज़ाद उमेदवार आहिनि। मुस्लिम लीग नून 39 ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी 30 सीटुनि ते 3 नंबर ते आहे। अहिड़ी रीति पंजाब जी सूबाई असेंबली जी 154 सीटुनि जे नतीजनि में 74 जो वास्तो पीटीआई सां आहे। इन्हनि आज़ाद उमेदवारनि खे असेंबलीअ जो हलफ़ खणण जे 3 ॾींहनि खां पोइ कंहिं न कंहिं पार्टीअ में शमूलियत इख़्तियार करणी पवंदी ऐं जंहिं पार्टीअ में वधीक आज़ाद उमेदवार हूंदा उन वटि हुकूमत ठाहिण जो इख़्तियार हूंदो। हिन वक़्तु वॾियूं पार्टियूं इन्हनि आज़ाद उमेदवारनि खे पाण ॾांहुं छिकण जी कोशिश करे रहियूं आहिनि, पर इन्हनि जो फ़ैसिलो पंहिंजी मर्ज़ीअ जो हूंदो। सियासी तज्ज़ियेकारनि जो ख़्यालु आहे त वॾियुनि पार्टियुनि खे हुकूमत ठाहिण लाइ इन्हनि आज़ाद उमेदवारनि मां वधि खां वधि खे पाण सां मिलाइणो पवंदो। इन लाइ हू खेनि कंहिं बि क़िस्म जी डील जी आछ करे सघनि था। कुझु धुरियुनि जो चवणु आहे त आज़ाद उमेदवारनि जी अक्सरियत पीटीआई सां वाॻियल आहे ऐं उहे कंहिं बि सूरत में पार्टी न छॾींदा, जॾहिं त कुझु जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी विच में मुक़ाबिलो आहे त उहे केतिरा आज़ाद उमेदवार पाण सां मिलाए वठनि था ऐं इन सिलसिले में आसिफ अली ज़रदारी जो पासो ॻरो आहे, छो त संदसि माज़ीअ जो रिकॉर्ड इन हवाले सां बहितर रहियो आहे। यादि रहे त आसिफ अली ज़रदारी अॻुवाट इस्लामाबाद पहुची चुको आहे। ॿिए पासे मुस्लिम लीग नून अक्सरियत न मिलण ते अपोज़िशन में वेही सघे थी। संदन पार्टी ताज़ियुनि हालतुनि में वॾो सियासी भार खणण जी सघ नथी रखे।